अल्लाह जी ज़ात सां गुफ्तगू कई मुंहिंजा सोना कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे मथां कहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजा सोना हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो दिलि में ख़्यालु कयो त फलाणे बंदे मूंखे हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे हाणे इहो मैसेज सही नाहे दुरुस्त नाहे मां अल्लाह खे कीअं पेश करे ॿुधायां सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात सां कलाम करे हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम इजाज़त वरिती हेॾे तवज्जो इजाज़त वठी वञे पियो त ख़ुदा फरमायो त मूसा मुंहिंजे हिकिड़े बाने तोखे मुंहिंजे लाइ मैसेज ॾिनो उहो त ॾे न सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुरसे ते हिकिड़े मुंहिंजे बाने तोखे न्यापो ॾिनो आहे मां रब जे करीम जी ज़ात लाइ ओ हज़रत मूसा उहो न्यापो उहो मैसेज त तो मूंखे ॾिनो ई कोन्हे अर्ज़ु कई मुंहिंजा मौला इहो ॾियणु जहिड़ो ई आहे ई कोन अहिड़ा अल्फाज़ उन बयान कया आहिनि जो मुंहिंजी ज़बान गवारा नथी करे जो तो करीम रब जे आया मां पेश करे सुभान अल्लाह वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा जॾहिं कचहरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां करे वञे पियो त ख़ुदा पियो फरमाएसि त मूसा जेको न्यापो मिलियो थी भला उहो न्यापो त ॾे न अर्ज़ कई मौला इहो न्यापो ॾियण जहिड़ो ई न आहे गुथा लफ़्ज़ बेहूदो कलाम तो करीम जे आॾो मां हज़रत मूसा कहिड़ा अल्फाज़ बयान कयां होय होय ॿुधाइण जहिड़ो न आहे छा कयां पाण ख़ामोश थी विया अल्लाह पाक फरमायो हज़रत मूसा कलीमुल्लाह जेको कुझु उन मुंहिंजे बाने चयो आहे तूं मूंखे चई ॿुधा जेको बि चयो अथई उहो मूंखे चई ॿुधा हज़रत मूसा चयो ए मौलाए करीम उन जा लफ़्ज़ ॻरा आहिनि मूंखे त चवण ई ॾुखियो थो लॻे त मां अव्हां जे आॾो कीअं बयानु कयां अल्लाह साईं जल शानो फरमायोसि ओ मूसा कलीमुल्लाह मां ॼाणां थो अव्हां इहो पैगाम मूंखे ॾेई छॾियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ऐ बारी ताला उन पैगाम इहो ॾिनो आहे त अल्लाह पाक खे चओ त मां तोखे रब करे नथो मञां मां तोखे रब करे नथो मञां तुंहिंजी रबूबियत खे नथो मञां तोखे ख़ुदा करे नथो मञां जे इन्ही ॻाल्हि ते मुंहिंजो अल्लाह कावड़जी पवे भली मुंहिंजी रोज़ी बंदि करे छॾे सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम पैगाम ॾिनो ख़ुदा फरमायो त मूसा कलीमुल्लाह इहो शख़्स हेठि इंतज़ार में बीठो आहे त मूसा अलैहिस्सलाम अचे त मां पुछांसि सुभान अल्लाह इहो अचे इंतज़ार में बीठो आहे ओ हज़रत मूसा अलैहिस्सलाम देर न कर तकड़ो वञ जल्दी वञ मुंहिंजो बानो इंतज़ार में वेठो आहे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे लाइ छा पैगाम जो जवाब ॾिनो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ख़ुदा फरमायो त मूसा हाणे हुन जो पैगाम बि ॾिनई हाणे मुंहिंजो पैगाम बि वञी ॾिस मां अल्लाह जो पैगाम वञी ॾिस ख़ुदा फरमायो ऐ मूसा कलीमुल्लाह उहो शख़्स इंतज़ार में आहे तूं तोसां मिलंदो जॾहिं मुलाक़ात करे त मुंहिंजो बि पैगाम ॾिजांसि ऐ इंसान तूं ख़ुदा खे मञ या न मञ मगर मां तोखे मञां थो अल्लाह तो चवे हज़रत मूसा खे त इहो न्यापो वञी ॾिस
त तूं मञ या न मञ, पर मां रब तोखे मञा थो। सुभान अल्लाह। मां रब गफूर रहीम आहियां। इन्ही ॻाल्हि ते मां कॾहिं बि तुंहिंजो रिज़्क बंदि करे नथो सघां। अदा हेॾे तवजह सीता वारा, केॾा गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, अमलनि में कोताही आहे। ख़ुदा जो कसम अथई, कॾहिं अल्लाह तुंहिंजी असांजी रोज़ी बंदि कई आहे? अरे किरोना जो टाइम लॻो पियो हो त बि अल्लाह पंहिंजे ॿाननि खे खाराए पियो। हा या न? किरोना हुई त बि अल्लाह पंहिंजे ॿाननि खे खाराए पियो। अल्लाह करीम आहे। अल्लाह लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल कवियुल अज़ीज़। ओ अल्लाह करीम रहीम आहे, जेको मुंहिंजा सुणा ॾेई करे पचारींदो ई नाहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे सुणे हबीब जे मथां पढ़ंदो हल। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं लही आयो, आसमान तूर सीना जबल तां लही जो आयो, ख़ुदा जो पैगाम जो मिलियुसि, उहो शख़्स बंदो इंतज़ार में मौजूद आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिन जाइ तां टपंदो उते बीह रहियो। सुभान अल्लाह। हिन शख़्स सां मुलाक़ात थी। अर्ज़ कई त साईं ॾे ख़बर भला अल्लाह छा चयो? सुभान अल्लाह। मुंहिंजे लाइ ख़ुदा कहिड़ो पैगाम ॾिनो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायुसि त अल्लाह साईं इरशाद फरमायो आहे त तूं मञ या न मञ, मगर मां तोखे पंहिंजो बानो सम्झां थो। तूं मूंखे मञ या न मञ, मां तोखे पंहिंजी